नवदेरो लॻ ॻोठ फुलपोटा में 10 वरनि जो नींगर अली वारिस बचाव बंद भरिसां आयल पानी में वेंझण दौरान बुॾी वियो। नींगर खे गिणती जोगी हालत में पानी मां कढी अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक कई। नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। वारसनि चयो त नींगर ॿियनि ॿारनि सां गॾिजी दरिया ते वेंझण वियो। संदसि ॿुधण जी इतलाह ते वाक़े वारे हंधि पहुची नींगर जो लाश कढियो। डिगरी शहर में 3 ॾींहं अॻु रोड हादसे सबबि ज़ख़्मी थींदड़ पीरसन अलालोक जत इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। संदसि मड़ सिविल अस्पताल हैदराबाद खां ॻोठ मुंतक़िल करण बाद संदसि जनाज़े नमाज़ अदा कई वई। पुलिस मूजिबि वारसनि जी फ़रियाद ते मक़बूल जो केस दाख़िल कयो वेंदो। हैदराबाद में हेस्को यूनियन चेयरमैन हुसैनाबाद बाबर लाड़क मथा नामालूम हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग सबबि हेस्को यूनियन चेयरमैन बाबर लाड़क सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गिणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हेस्को यूनियन मूजिबि लतीफ़ाबाद जे हिकु प्लाज़ा जी बिजली कटण बाद नामालूम माण्हू खेसि धमकियूं ॾेई रहिया हुआ। सुबुह 6 वॻे हथियारबंदनि फायरिंग करे हमलो कयो। हुननि मुतालबो कयो त क़त्ल जे इरादे सां हमलो कंदड़ हथियारबंदनि माण्हुनि ख़िलाफ़ फौरी नोटिस वठी कार्रवाई कई वञे। हपचौकी नदीअ में वेंझण लाइ वियल 2 नौजवान बुॾी विया। हिकु नौजवान खे बेहोशीअ वारी हालत में ईदी रज़ाकारनि बचाए वरितो। ईदी रज़ाकारनि मूजिबि 15 वरनि जे नौजवान जो नदीअ मां लाश हथ आयो आहे, जॾहिं त संदसि ॿिए दोस्त जो इलाज अस्पताल में हलंदड़ आहे। ॿिन्ही नौजवाननि जी सुञाणप हिन वक़्त ताईं नाहे थी सघी।